माण्हू जेका सिंध तरक़ी पसंद पार्टी जा जेको अॻुवान आहिनि उते एहतजाज जी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु ठगर जा टोला अची वेठा आहिनि, असां सां ज़ुल्म करनि था। हिकिड़ो शेख रसीदा वेही उते टिट ॾिए थो, फिलांदा टीरा। हिते ख़ल्क़ तबाह थी वियो आहे, महांगाई आहे, न कपिड़े जेतिरो ताक़त न आहे। उहो केसियूं असां वरंदा हुआसीं 250 में पाकट, उहो 650 में पाकट थियो। न बीमारी पाले सघूं, बीमारियुनि खे दवा करे सघूं था, न बचनि खे पाले सघूं था। असां सां ज़ुल्म आकार आहे। इहो असांखे इहो हुकूमत ई न खपे। इमरान जो इमरान असुल बेरोज़गारी तमामु हद खां वधीक थी वई आहे। ॿिए नंबर ते इहो त ख़ासि तौर ते सिंध सां वॾो वेदन आहे, पाणी कोन्हे आबादी जे लाइ। हिते कराची शहर जे अंदरि तव्हां ॾिसो त हिते बि माण्हू पीपल्स पार्टी वारा जेके आहिनि, बिल्डर ऐं इन्वेस्टर जेके आहिनि, सभु पाणी उते फिरक करे छॾियूं। ॻोठनि जो पाणी बि बंदि करे छॾियो अथनि, पीअण जे लाइ पाणी न आहे। माण्हू मारूड़ा माण्हू दॿा खयूं ऐं हथनि ते गली गली में वधा घुमंदा। ख़ासि तौर ते असां हिन टाइम ते असां रिकॉर्ड जो एहतियात करण आया आहियूं त महांगाई, बेरोज़गारी, बुख, बदहाली, घर जे अंदरि औरतूं ख़ुदकशी करनि था पिया। असां गवर्नमेंट खे उन तवजो ॾियारण जे लाइ असां जी जदोजहद जारी रखंदासीं। चेयरमैन साहिब जे हिदायत जे मुताबिक़ असां पूरी सिंध जे अंदरि इंशाअल्लाह रिकॉर्ड जेको आहे एहतियात कराईंदा रहंदासीं। STP जे प्लेटफॉर्म ते हिते सभु गॾु थिया आहियूं। असां महांगाई, बदअमनी ऐं मंशियात ख़िलाफ़ ऐं जेको बि सिंधी ॻोठनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, उते धारियुनि खे आबाद कयो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ असां ही सभु हिते गॾु थिया आहियूं। असां सिंधी माण्हुनि खे गुज़ारिश कंदासीं, अपील कंदासीं त ख़ुदा होश जा नाखुन वठो। हिननि पीपलनि, लीगलनि, हिननि PTI जे हिननि खिलाड़ियुनि खे शिकस्त ॾेई हिकिड़ी आवामी इज्तिमाही पार्टी जेका आहे STP जो तव्हां साथ ॾियो। ऐं ईंदड़ इलेक्शन में तव्हां ॾिठो त असां हर इलेक्शन में जेको बि हाल आहे, डॉक्टर साहब जी टीम फाइट करे पई। हिन दफ़े बि असां ज़रदारी जे ख़िलाफ़ डॉक्टर साहब बीठो ऐं आईंदा बि इंशाअल्लाह असांजा कैंडिडेट बीहंदा। बल्दियाती इलेक्शन में बि इंशाअल्लाह असां पंहिंजा कैंडिडेट आणींदासीं। उन हवाले सां असां सिंधी माण्हुनि खे वरी बि गुज़ारिश कयूं था त ख़ुदा इन्हनि जागीरदारनि, इन्हनि वॾेरनि पीरनि, इन्हनि कामोरनि खां, इन्हनि सरदारनि खां जान छॾाए हीअ अवामी नुमाइंदा पार्टी जेका STP आहे उनजो साथ ॾिए। 2 तारीख़ खां सिलसिलो शुरू आहे मरहलेवार तरक़ी पसंद पार्टी जो। 28 जुलाई ते असां तरक़ी पसंद पार्टी जो जेको वॾो घेराव थींदो, सदर प्रेस क्लब थींदो। इहे महांगाई मुल्क में घाटे तौर महांगाई मुल्की मुइशत खे तबाह करे छॾियो आहे। हीअ अवाम महांगाई जी लपेट में अची वियो आहे। हिकिड़े पासे महांगाई जी लपेट आहे, ॿिए पासे तव्हां ॾिसो त बिजली गैस जी जेका अखबूट करे माण्हुनि जी निंड्रा हराम करे छॾियूं अथनि। असांजो हिते जीअण जंजाल कयो अथनि। अफ़गानी भगोड़नि जे हवाले सां जेको ॾिसो तव्हां, पंजाब असेंबली बिल पास कयो आहे, अफ़गाननि खे उते रहण ई न ॾियो। असांजी सिंध असेंबली उन्हनि खे मुकमिल तफ़सील ॾिनो आहे। ताज़ो असांजो सुपर हाईवे ते 600 घरनि जो ॻोठ मुतासिर करे मिसमार कयो आहे। उनजी रहनुमाई सईद गनी करे रहियो आहे, जेको बल्दियाती मिनिस्टर आहे। त असांखे इन मां साबित थो थिए त पीपल्स पार्टी गवर्नमेंट बि जेको आहे सो पंहिंजो सिंधी अवाम सां माटली मां वारो सलूक करे रही आहे। इमरान ख़ान त धारियो आहे, पंहिंजो चवणी में आहे सिंध तोखे छल कंधारूं न लॻे। हीअ कंधारी पठान सभु गॾु मिली करे उनजी सरपरस्ती सिंध में आगा सिराज दुरानी करे रहियो आहे। त असांखे सिंधी माण्हुनि खे असां अपील था कयूं त हीअ धारी आबादगारी ऐं महांगाई जे ख़िलाफ़ 28 जुलाई ते असां कराची प्रेस क्लब ते गॾिजी सरकार जो साथ ॾियनि, जीअं सिंध जीअं डॉक्टर महांगाई जो जेको कमु किरायो वियो आहे, अवाम दुश्मन जेको बजट हिननि पेश कयो आहे, हिन बजट जेको आहे सिंधी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाणे माण्हू जेको आहे त हिकु वेले जे पानी जे खाइण खां बि हिन वक़्तु जेको आहे मुतासिर थी रहिया आहिनि। उन्हनि खे हिकु वेलो रोटी कोन थो मिले। एतिरी त महांगाई थी वियो जेको हिकु घर में जेको बीमार माण्हू आहे त उहो माण्हू जेके आहिनि उन बीमार जो इलाज बि नथे कराए सघनि। इहा दोस्त चयो आहे त जेको अॻु में जेके आहिनि दवाऊं जेके सस्ते अघ में मिलनि पिया उहे हिन वक़्तु चोट चढ़ियूं आहिनि। हाणे हिननि हिकु तरफ़ छा कयो आहे, महांगाई बेरोज़गारी कयो आहे, कराची जे अंदरि धारी आबादगारी कयो आहे, जंहिंमें जेको आहे सिंधी माण्हुनि खे हिते तंग करे सोढ़ो करे कराची मां भॼाइण जी कोशिशि था कनि। ॿिए तरफ़ सॼे सिंध में तव्हां ॾिसंदव लाड़काणो, कंबर, शहदाद कोट ऐं जेको आहे बदीन ऐं ॿियनि काफ़ी ज़िलनि में जेको आहे हुननि पाणी बंदि कयो आहे। हिन वक़्तु जेको आहे त सिंध जे ॿियनि ज़िलनि में माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी कोन्हे। उते माण्हू त छा पर जानवर बि जेके
उन मरनि था पिया। असीं जेको आहे हुकुमरान खां घुर था कयूं त सिंध खे उनजो पूरो हक़ जेको आहे पाणी जो ॾिनो वञे ऐं जेको आहे कराची में जेके सिंधी ॻोठ आहिनि उन्हनि खे सहूलियतूं ॾिना वञनि। हिते जेको खारियुनि माण्हुनि खे नेकाली ॾिनो वञे। इहे ई असां जेके शयूं आहिनि असां हिते जेको अॼु पाण ॻोठ में जेको एहतजाज रिकॉर्ड करणु आयासीं। पार्टीअ तरफ़ां सॼे मुल्क जे अंदरि ये जेके बजट आवाम दुश्मन बजट आंदी त उन खां पोइ जेकी महांग थी आहे, माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। ग़रीब मिसकिन जेको बि पोड़त माण्हू आहे उनजो हिकु वेले खाइण जे लाइ उन वटि अटो कोन्हे को। उन दौरान बि तेल गैस बिजली इन्हनि जा बिल चाढ़िया विया आहिनि। हाणे असां बिजलीअ जे रोशनी खां महरूम आहियूं, असां उन गैस खां महरूम आहियूं। असां हिनमहिल हिकु जेको वेलो आहे उहो जेको वठी पंहिंजे बचनि खे पालियूं, असां उन में बेवस लॻा पिया आहियूं। इन करे चऊं था त हीअ आवाम दुश्मन जेकी बजट पेश थी वई आहे, इन खां पोइ जेको माण्हुनि मारण वारो सिलसिलो पैदा थियो आहे, इहो सिलसिलो बंदि कयो वञे। ऐं इहे जेकी आवाम दुश्मन बजट आहे जंहिंसां इहे सॼे मुल्क जे अंदरि महांग पैदा थी विया, इन महांग खे घटाए ऐं रिलीफ ॾिनो वञे जीअं आवाम पंहिंजो जीअण जो हक़ रखे। हिन मुल्क में असां वटि बुख बदहाली बेरोज़गारी सरकार जे थ्रू वधी वई आहे। ॿिए तरफ़ असांजी सिंध जे अंदरि दहशतगर्द जिन अचे पनाहूं वठी ऐं हिते अफ़गानी जेके अचे वेठा आहिनि उन्हनि असांजो अमन जेको अमन ख़राबु कयो आहे। धरतीअ ते बमनि सां हिन सिंध खे बमनि सां उॾाए वञे पियो। अहिड़ी शिकिल में असां उन दहशतगर्दनि अफ़गानी बिहारी बंगाली जेको बि धारियो आहे उन नेकाली जो मुतालबो था कयूं त धारियनि माण्हुनि खे हिन धरती तो कढियो वञे, हिन सिंध मां ऐं ख़ासि करे कराची मां नेकाली ॾिनी वञे त जीअं असां वटि मुआशत जो जेको बोझ ऐं मथां बम किरियल आहे घटि में घटि असां उन खां बची सघूं। PTI गवर्नमेंट जेका दावा करे पई त असीं माण्हुनि खे 5 लख घरनि जा घर ॾींदासीं ऐं माण्हुनि जो जेको ज़िंदगी जो कारोबार आहे उनखे बहितर बनाईंदासीं, पर हू 100% न पर 1000 दफ़ा जेको आहे सो जीअं सम्झो नाकाम थी चुकी आहे हीअ गवर्नमेंट। छो त टैक्स जी ही जेका छो छॾियो वियो आहे, ही टैक्स असीं अॻु बि भरियूं पिया, हिन गवर्नमेंट को अॻु बि अदा कंदा अचूं पिया, पर हिन वक़्तु जेका मौजूदा जेका टैक्स जो इशू हिननि ॾिनो आहे ऐं महांगाई जो जेको हिननि एटम बम घेरियो आहे उहो आम ग़रीब मिसकिन माण्हू जेको रोज़ कमाए रोज़ खाए थो उन जे लाइ हिननि जीअण जंजाल करे छॾियो आहे, अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। न पंहिंजो इलाज कराए सघनि था, न पंहिंजे बचनि जो पेट पाले सघनि था, न पंहिंजूं ज़रूरत जूं जेके घुर्जूं आहिनि उहे पूरियूं करे सघनि था। हीअ गवर्नमेंट इमरान खान जी गवर्नमेंट नाअहल थी चुकी आहे, मुकमल नाअहल आहे। सो हिन खे ख़तमु करे हिकिड़ी अवामी गवर्नमेंट जे पास जोड़ी वञे ऐं आम ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। जेको ग़रीब मिसकिन डेली कमाए थो ऐं पंहिंजी ज़रूरत जूं जेके शयूं आहिनि उहे पूरियूं नथो करे सघे, घर जॾहिं मोटे थो त हू पंहिंजे ईअं सम्झो मौत जी अलामत में हले थो वञे। जॾहिं हुन खां पंहिंजा बच्चा जेके आहिनि मासूम पुछनि था त असांजे लाइ तो छा आंदो आहे। अॼु जे दौर में हिन वक़्तु माना अहिड़ी सूरत हाल थी वई आहे जो मासूमनि खे ॾिसी करे माण्हू ख़ुदकशी जे अलामत में हलियो थो वञे। पंहिंजे बच्चनि खे खपण जे लाइ सोचे पियो त मां कीअं पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे सघां। सो असीं मुतालबो कयूं था त हिन गवर्नमेंट खे जेको आहे सो फौरी तौर हटाए अवामी हुकूमत आंदी वञे। हीअ नाअहल आहे, करप्ट आहे ऐं आम मिसकिन ग़रीब माण्हुनि जो हिननि जीअण जंजाल कयो आहे। मथे शाही जेके बि वेठा आहिनि MP MLA उहे चवनि था ग़रीब मिसकिन आहिनि, उन्हनि जे लाइ सहूलियतूं आहिनि, हर क़िस्म जी सहूलियतूं, पर असां ग़रीब मिसकिन माण्हू जेके बि आहियूं उन्हनि जो रोज़मर्रा हिननि ईअं सम्झो जीअण जंजाल कयो आहे। असां घुर कयूं था त हिन गवर्नमेंट खे जेको आहे सो हटायो वञे फौरी तौर ते। ॿी सूरत में सॼी सिंध में असीं सरापा एहतजाज थींदासीं। हीअ असांजी पुरअमन एहतजाज जो दाइरो हली रहियो आहे। अॻिते हली असीं रोडनि खे जाम कंदासीं। जेकॾहिं अञा बि असांखे जेकॾहिं कयो वियो, तंग कयो वियो ऐं बुख बदहाली जी अलामत में खणी हलिया त शायदि असां इन खां वधीक सख़्तु फ़ैसिला कंदासीं। महिरबानी।